नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईंदासीं। घोटकी ज़िले में ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाईअ जो सिलसिलो जारी। 69 जवाबदार गिरफ़्तार। मुख़्तलिफ़ थाणनि जी चोरी, फुर ऐं ॿियनि केसनि में घुर्बल 69 इश्तिहारी ऐं रूपोश ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, मां खे अपडेट कंदा हलूं तो घोटकी ज़िले में ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाईनि जो सिलसिलो जारी आहे। 69 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। इन हवाले से राब्तो किया मीरपुर माथेलो में आवाज़ टीवी के रिपोर्टर लतीफ़ वसीर सां। जी लतीफ़, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, घोटकी ज़िले अंदर एसएसपी घोटकी उमर तुफ़ैल जी हिदायतुनि ते अॼु कार्रवाई कई वयूं आहिनि। उनमें 69 इश्तिहारी भी आहिनि। मजमूई तौर ते ही घोटकी ज़िले जे जेके मुख़्तलिफ़ थाणा आहिनि उन्हनि उतां जे अध जे पुलिस जितां मोटरसाइकिलूं ऐं असलो सां गॾु चोरी थियल केतिरो ई सामान उन्हनि खां जेको हथ आयो आहे। इहा अहिड़ी प्रेस रिलीज़ एसएसपी जे पीआरओ इफ़्तिख़ार आरआई जारी कई वई आहे। 69 ॼणा ॿुधाए पिया वञनि जेके रूपोश बि आहिनि, इश्तिहारी बि आहिनि ऐं ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि तमामु वॾो अमल आहे जेके 69 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पर हुन में रूपोश ऐं इश्तिहारी ॿुधाए पिया वञनि। अहिड़ी तरह ॿिए पासे जेके कुझु मोटरसाइकिलूं चोरी जूं हुयूं उहे बि उन्हनि खां हथायूं आहिनि। उनखां वॾी तादाद में असलो पिणु कयो वियो आहे ऐं उन खां पोइ कुझु जेके मंशियात जेके उहो बि उन्हनि वटां हथायो कयो वियो आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।